अवां खे अमन अमान बहाल करणो हो, पर अवां त समूरो इस्लामाबाद ई बंदि करे छॾियो। PTI ग़लति कयो त हुकूमत बि ग़लती कई। वापारियुनि जो कहिड़ो ॾोह हो, उन्हनि जो कारोबार छो बंदि कयो वियो? इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जो PTI जे एहतजाज ख़िलाफ़ तोइनी अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान हुकूमत मथां कावड़ जो इज़हार। अदालत घरू वज़ारत खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमास ॾिना त अदालत चयो हो त शहरियुनि ऐं वापारियुनि समेत मुज़ाहिरनि जे बुनियादी हक़नि जो ख़्यालु कयो। अवां मीडिया ते अची चयो त अदालती हुकूमत खे एहतजाज जी इजाज़त न ॾींदासीं। PTI खां बि पुछंदुसि त अदालती हुकूमत जी भंजकड़ी छो थी? पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारीअ जी मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारे बिल ते नाराज़ JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। बिलाल भुट्टो ज़रदारी JUI सरबराह जा ख़दशा ख़त्म करण लाइ संदसि रहाइशगाह पहुतो। मुलाक़ात दौरान मौलाना फज़लुर रहमान मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारे बिल ते सदर ममलिकत जी सही न थियण वारो मामिलो उथारियो। PPP चेयरमैन मौलाना फज़लुर रहमान खे ख़ातिरी कराई त हू मदरसनि जी रजिस्ट्रेशन बाबति वफ़ाक़ी हुकूमत सां ॻाल्हाईंदा। सिंध काबीना ॿाराड़ीअ जी आबादीअ खे साफ़ पाणी ऐं सफ़ाईअ जूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ सिंध पीपल्स रूरल सिविल सर्विसिस कंपनी क़ाइमु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास में अहम फ़ैसिला। यूनिवर्सिटीज़ जे वाइस चांसलर जी मुक़ररी जे तरीक़ेकार में तब्दीली जी मंज़ूरी। तइलीमी बोर्ड्स में मसइलनि ऐं ख़ामियुनि खे ख़तमु करण लाइ कमेटी क़ाइमु। IT कंपनी जे क़याम लाइ ज़ाब्तनि में तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई। समूरनि सूबाई खातनि में ग्रेड 5 खां 15 ताईं जी मुक़ररनि लाइ IBA सां थियल यादाश्तनामे में वाध जी बि मंज़ूरी। वॾे वज़ीर जो चवणु हो त पीपल्स रूरल सिविल सर्विसिस कंपनी क़ाइमु करण सां ॿारनि में रहंदड़ 61% आबादीअ खे साफ़ पाणी ऐं सफ़ाई सुथराई जूं सहूलियतूं फ़राहम थींदियूं। आलमी बैंक थरपारकर उमरकोट ऐं मीरपुर ख़ास ज़िलनि में बि अहिड़ियूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ $40 करोड़ ॾींदी। वफ़ाक़ी हुकूमत पारां सिधू मथां 6 केनाल कढण वारे मामले ते सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो। सिंध हुकूमत जे राब्ते करण ते वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत सां ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो कयो। वज़ीर आज़म जी हिदायतुनि ते वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक वॾे वज़ीर सां मुलाक़ात करे सिंध हुकूमत जा ख़दशा ॿुधंदो। राब्तो करण ते मुसद्दिक़ मलिक सिंध हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ राब्तो करण जी तस्दीक़ कंदे चयो त पाणी अहम मामिलो आहे। सिंध हुकूमत खे जेके बि ख़दशा आहिनि ॿुधी करे हल कया वेंदा। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव मंसूबे तहत सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जी ज़मीनूं आबाद करण लाइ केनाल कढिया पिया वञनि। GHQ हमले केस में अपोज़िशन लीडर उमर अयूब जी बरियत वारी दरख़्वास्त रद्द। रावलपिंडीअ जी दहशतगर्दी टोड़ अदालत उमर अयूब जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। दहशतगर्दी टोड़ अदालत गुज़िरियल ॾींहुं दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। सिंध हाई कोर्ट 3 केसिस में अॻूणे सदर आरिफ अलवीअ जी 20 ॾींहनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत 20 ॾींहनि लाइ आरिफ अलवीअ खे गिरफ़्तार करण खां बि रोके छॾियो। इस्लामाबाद में एहतजाज लाइ कंहिं बि हंध जो तयन न कयो वियो। हिक पार्टीअ ओचितो 24 नवंबर ते एहतजाज जो ऐलान कयो। कानून मूजिबि रेड ज़ोन में को बि एहतजाज नथो करे सघिजे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार इस्लामाबाद में सफ़ीरनि खे ख़िताब कंदे चयो आहे त रेड ज़ोन जी सिक्योरिटी हमेशह तरजीह रही आहे। माज़ी में साॻी पार्टी चूंडुनि में धांधली जो इल्ज़ाम लॻाईंदी रही आहे। जुडिशल इंक्वायरी में साबित थियो त चूंडुनि में का बि धांधली न थी। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त शागिर्दनि जे हथनि में पथर, डंडा, शेल या पेट्रोल बम ॾिसणु नथी चाहियां। जेकॾहिं हुननि लाइ भञिड़ा ऐं पुरतशदुद एहतजाज अहम आहे त उहे पंहिंजे ॿारनि खे अॻियां कनि। लीडर उहो हूंदो आहे जेको नए नस्ल लाइ सीड़पकारी करे। नवाज़ शरीफ़ जी धीउ आहियां, वाइदा पूरा कंदी आहियां। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ सूबे में होनहार स्कॉलरशिप प्रोग्राम जो इफ़्तिताह करे छॾियो। इफ़्तिताही तक़रीब में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में स्कॉलरशिप जा चेक पिणु विरहाया। IMF गैस क़ीमतुनि में इज़ाफ़े लाइ हुकूमत खे 15 फ़रवरी जी डेडलाइन ॾेई छॾी। आलमी मालियाती इदारे जो चवणु आहे त 15 फ़रवरी ताईं गैस जे क़ीमतुनि में इज़ाफ़े जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। ज़रियनि मूजिबि ओघरा गैस क़ीमतुनि बाबति फ़ैसिलो हुकूमत खे नाहे माणियो। पाकिस्तान चीन जो सभ खां वधीक $29 अरब जो कर्ज़ी। आलमी बैंक पाकिस्तान मथां परॾेही कर्ज़ जा अंग अखर जारी करे छॾिया। आलमी बैंक जी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान हलंदड़ साल IMF खां कर्ज़ हासिल कंदड़ सरे फ़हरिस्त 3 मुल्कनि में शामिल आहे।
2023 में पाकिस्तान मथां मजमूई परॾेही कर्ज़ 1 खरब 3 अरब 85 करोड़ डॉलर्स हो, जंहिं तहत पाकिस्तान मथां सभ खां वधीक चीन जो कर्ज़ 29 अरब डॉलर्स आहे। पाकिस्तान मथां आलमी बैंक जो कर्ज़ 23 अरब 55 करोड़ डॉलर, एशियाई तरक़ी बैंक जो कर्ज़ 19 अरब 63 करोड़ डॉलर ऐं सऊदी अरब जो कर्ज़ 9 अरब 16 करोड़ डॉलर आहे। SUP जो सिंधु दरिया मथां 6 केनाल अॾण वारे तकरारी रिथा ख़िलाफ़ सिंध जे हर ज़िले में बेदारी मार्च जो ऐलान। सिंध यूनाइटेड पार्टी जे सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटीअ में इजलास बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह चयो त सिंधु दरिया ते केनाल अॾण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध जे हर ज़िले में 9 डिसंबर खां 15 डिसंबर ताईं बेदारी मार्च ज़रिए भरपूर तहरीक हलाई वेंदी। सिंधु ते केनाल अॾण सां ईंदड़ 10 वरनि दौरान सिंध जी 80 लख एकड़ ज़मीन बंजर बणिजी वेंदी। टंडवादा में सोशल मीडिया ते तस्वीर वायरल थियण तां मुबैना तौरु आपघात कंदड़ नींगरी उरूज कश्मीरीअ जो केस संदसि माउ जी फरियाद ते 2 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। नींगरीअ जी माउ सोनिया कश्मीरी केस में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त जवाबदार मेहराब खोसो ऐं हिकु अणॼातल जवाबदार धीउ खे खंबे जिन्सी ज़्यादती जो निशानो बणायो ऐं संदसि वीडियो बि ठाही, जंहिं सबबि न्याणी आपघात कयो।